जी बिल्कुल। अॼु असांजो मुज़ाहिरो MS जे ख़िलाफ़ आहे। चिरल अस्पताल ॿारनि जी जेकी आहे उते दवाऊं नथियूं ॾिनियूं वञनि। कल्ह बि असांजे पाड़े जो ग़रीब गॾे गारो हलाईंदो आहे, उन जे सां मां मिलण वियुसि जॾहिं त हीअ शीशी ॾिसो था तव्हां, माना हीअ शीशी 500 में हुन 2 वरितियूं आहिनि, 500 रुपया हिकु, 500 वरी ॿीहर भरिया अथई, माना 1000 रुपयो हुनजो ख़र्चु थियो आहे। ॿियूं जेके नंढियूं नंढियूं शयूं मुहैया कयूं थियूं वञनि उहे बि पैसनि ते था वठनि। यानी मूंखे घुराई, मां वियुमि MS सां मिलण, त साईं MS आहे कोन। बाबा काॾे वियो आहे? जे MS साहिबु जेको आहे हुन MS सां मिलण वियो आहे, अरशाद काज़मी साहिब सां। बाबा हिते अचो त MS मिलनि कोन था। इहे गोल चेयर जेके अथनि हुन ते पिया फिरनि था, अवाम जी का वार नथी थी सघे। असां MS खे चिता था ॾियूं, भरपूर लफ़्ज़नि में मुज़म्मत था कयूं त ख़ुदा रा सिंधी अवाम जो ख़्यालु कयो वञे, दवाऊं मुहैया कयूं वञनि ऐं गैस ते नज़रसानी कई वञे। जेके प्राइवेट जेको आहे इदारे खे ॾिनो अथऊं इहो गैस, इहो असांखे क़ाबिल क़बूल न आहे। ॿी सूरत में असां एतिजाज जो दाइरो वसी कंदासीं। असां MS खे चिंता था ॾियूं त ख़ुदा रा तव्हां इन जेॾी महिल वञ MS मीटिंग में आहे, इहा कहिड़ी मीटिंग आहे जेकी सोशल मीडिया ते वायर नथी थिए, अख़बारुनि जे ज़रिए असां नथा ॿुधूं? इहे कहिड़ा अमल आहिनि हिन जा जेके बहितर नथा थी सघनि? असांजो मुतालबो इहो आहे त गैस जो प्राइवेट जेको इदारो आहे जेके ॾिनो वियो आहे इनखे रद्द कयो वञे। डेली ॿारनि जा लाश था मिलनि, गैस ते जेको आहे नज़रसानी कई वञे ऐं ॿियो दवाऊं ॿारनि खे ॾिनियूं वञनि। महिरबानी जे तरफ़ां अॼु असां बुख हड़ताल करे रहिया आहियूं। MS न आयल आहे उनजे ख़िलाफ़। ॿारनि जी चिल्ड्रन अस्पताल में दवाऊं कोन्हनि, डॉक्टर ड्यूटी कोन था कनि, डेली मासूम ॿारनि जूं हयातूं दाव ते लॻल आहिनि। दवाऊं चोर जेको अमलो आहे उहो सरगर्म लॻो पियो आहे। MS ज़ाहिर कोन्हे, टूरनि ते थो वञे ऐं जेके नर्सूं आहिनि उहे मरीज़ आयल ॿारनि सां बद इख़लाक़ी थियूं कनि ऐं उन्हनि खे इहो ई थियूं चवनि त तव्हां प्राइवेट खणी वञो। जा त हिननि जी मिली भगत आहे प्राइवेट सेंटरनि सां, इहो इन्हनि खे कमीशन मिलंदी हूंदी, ऐं जेके डॉक्टर आहिनि उहे सरकारी अस्पतालनि में वेहनि कोन था। वरी जेको मरीज़ अचे थो त उनखे था चवनि त बाबा तव्हां असांजे फलाणे सेंटर में अचिजो, टीरे क्लिनिक ते अचिजो, उते ॻरियूं फीसियूं था वठनि ऐं अवाम सां ई वॾो ज़ुल्म आहे। हीअ दवाऊं वञनि काॾे थियूं सरकारी? हे सरकारी डॉक्टर हेॾियूं पंहिंजूं पघारूं था वठनि, अवाम खे का सहूलियत नथी ॾिनी वञे। इन करप्शन जी जांच कराई वञे। सिहत खाते जे वज़ीर खे असां अपील था कयूं, अज़रा पेचूअ खे, त हीअ जांच कराई वञे लाड़काणे में। उन ॾींहुं बि नंढड़ो ॿारु हिकिड़ो ऑक्सीजन न मिली आहे, उहो फोत थी वियो आहे। हिकिड़े खे कुते चक कयो आहे त उहो अख़बार में आयो आहे, तव्हां पाण मीडिया वारा माण्हू आहियो, त उनखे जेको आहे उहो इंजेक्शन न ॾिनी वई आहे। उहो इंजेक्शन पुछा करणु विया त उहा 1300 रुपए जी आहे। मज़ूर कमाए 500 रुपया, 1300 जी दवा काॾां वठी सघंदो? पोइ उन नंढे ॿार खे न हणाई आहे, माना उनखे बि ख़तरो आहे। असांजो मुतालबो इहो ई आहे त दवाऊं ॾिनियूं वञनि, सफ़ाई सुथराई कई वञे। जेके डॉक्टर ड्यूटी कोन था कनि उन्हनि खां ड्यूटी कराई वञे। नर्सनि खे जेको आहे सो इख़लाक़ी दायरे में आंदो वञे। ऐं अस्पताल में नर्सूं सॼो ॾींहुं मोबाइलनि ते वेठियूं आहिनि। महिरबानी करे इन्हनि ते पाबंदी लॻाई वञे मोबाइल खणण वारनि ते। ऐं MS खे असां चिता था ॾियूं त पंहिंजो क़िबिलो दुरुस्त करे ऐं जेको आहे सो सरकारी अस्पतालुनि में बहितरी आणे। इन जा के नाजाइज़ मुतालबा न आहिनि, जाइज़ मुतालबा आहिनि। अॻिले 2 हफ़्ता खनि अॻु में बि असां वेठा हुआसीं, तव्हांखे यादि हूंदो, तव्हां सां ॻाल्हि ॿोल थी हुई हिन मीडिया जे तवसत सां। असां जॾहिं मुज़ाहिरो कयोसीं त MS साहिबु असांखे दोस्त मोकिले चयो त मूंसां मुतालबा तव्हां खणी अचो, मुलाक़ात करियो। असांजा दोस्त, असांजी क़ाइमु कयल कमेटी वई, MS साहिबु न मिलियो, चई मीटिंग में आहे, नेक्स्ट टाइम तव्हां सां फ़ोन ते राब्तो करे तव्हां घुराईंदुमि। MS साहिबु मिलियो कोन, कंडल आटारा थो करे, मिलण खां लवाए थो। छाजे करे? करप्ट आहे, नाअहल आहे। सॼे जेके बि लाड़काणे अस्पताल जे अंदरि हुनजा जेके नाअहल करप्ट डॉक्टर आहिनि, नर्सूं आहिनि, जेको ॿियो अमलो आहे तंहिंखे चवे कोन थो। ऐं यकीननि जेको करप्ट ऐं नाअहल हूंदो आहे उहो करप्ट नाअहल हेठि पंहिंजे अमले खे चई न सघंदो आहे। न त जेकॾहिं तव्हां असांजा मुतालबा न मञा, तव्हां असांजी हलचल खे जेको आहे मान न ॾिनो, जाइज़ मुतालबनि खे मान न ॾिनो, त असां पंहिंजी हलचल एतिरी वसी कंदासीं, तव्हांखे त वञिणो पइजी वेंदो, तव्हांखे त हटिणो पइजी वेंदो, या तव्हांखे अवामी जदोजहद ज़रिए हटाए वेंदो। वॾी महिरबानी तव्हांजी।